बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 69 हिन वीडियो लेक्चर जे अंदर असीं वधीक एंगल्स के डिस्कस कंदासीं। सो पहिरीं एंगल आहे हिन वीडियो जी एडजेसेंट एंगल। एडजेसेंट एंगल जी तव्हांजे अॻियां डेफिनेशन बि लिखियल आहे, यानी एडजेसेंट एंगल जो मां अगरि तव्हांखे बोर्ड ते ड्रा करे सम्झायां त अहिड़ियूं ॿ एंगल्स जंहिंखे हिकु ॿांह कॉमन हुजे। कीअं? असांखे ख़बर आहे त जेका बि एंगल हूंदी आहे, लेट सपोज अगरि मां चवां थो त हीअ राइट एंगल आहे, ठीक है, राइट एंगल ठाही है, जो ही छा है ए वर्टेक्स कॉमन है ना, ठीक है, ही असां था खणो बी, ही खणूं था सी, पर अगर इतने एकड़ी आर्म ॾियूं था, ठीक है, उन आर्म जो नालो खणूं था ई। ठीक, हाणे ॾिसो ए बी एक आर्म यानी एकड़ी रे, ई बी रे, सी टी रे, यानी ॾिसो हिन जे अंदर एंगल्स घणियूं आहिनि, हिकु ॿ। मां अगरि हिन जो शेप ठाहियां त कीअं ठाहींदुमि, एंगल बी ए ई ईअं ठाहींदुमि। छो त ॾिसो विच ते छा लिखंदुमि, हिन एंगल खे मां सिर्फ़ु हिन खे थो काउंट कयां, ठीकु आहे न। छा लिखियो आहे, ए विच ते, बी ऐं ई, हिकु एंगल थी वई। अचो बी एंगल, असां खणूं था सी, वरी हिन जे विच ते छा लिखंदासीं, ए, वरी लिखंदासीं ई। अगरि मां हिन एंगल खे अकेलो काउंट कयां त हीअं लिखंदुमि, अगरि मां हिन एंगल खे अकेलो काउंट कयां त हीअं लिखंदुमि। पर तव्हां हिकिड़ी हिन में इंट्रस्टिंग ॻाल्हि ॾिसंदव त हिकिड़ी जेका ॿांह आहे वर्टेक्स आर्म आहे, यानी ॾिसो न हिन में जेको वर्टेक्स आहे ऐं उहा हिकिड़ी ॿांह आहे, ठीकु आहे, उहा ॿिन्ही में कॉमन आहे, ठीक है। यानी हूँ अगर मां एंगल बी ठाया तो हिन जी आर्म माना अलग अलग ठहना, माना हिन बिन एंगल्स में असांजूं 4 आर्म्स हुजन, पर हिन एंगल में घणियूं आर्म्स आहिनि, 3, यानी हिकिड़ी आर्म बिन्ही में कॉमन आहे। यानी इन कंडीशन में असां इन एंगल के एडजेसेंट एंगल चवंदासीं, जंहिंमें हिकिड़ी बांह वर्टेक्स वारी उहा आर्म हुजे, ठीक है ना। माना असां छा पिया चऊं त हूअं अलग अलग एंगल निकिरिया त घणियूं आर्म्स थियनि, 1 2 3 4, पर हिते ॾिसो 1 2 3 अथसि, माना 3 छा थी करे हिन एंगल खे बि ठाहे थी वठे, हिन एंगल खे बि ठाहे थी वठे। यानी इन कंडीशन में असां हिन खे एडजेसेंट एंगल चवंदासीं, जंहिंमें हिकिड़ी बांह ॿिनि एंगल जे विच ते कॉमन हुजे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि हुनजो वर्टेक्स बि कॉमन थींदो उन एंगल्स जो। इन कंडीशन में असां हिन खे चवंदासीं एडजेसेंट एंगल। हाणे असां नेक्स्ट जेका एडजेसेंट एंगल खां बाद में पढ़ंदासीं उहा पढ़ंदासीं कॉम्प्लीमेंट्री एंगल। हाणे कॉम्प्लीमेंट्री एंगल छा हूंदी आहे, यानी अहिड़ियूं ॿ एंगल्स, ठीकु आहे, यानी हिन में असांजो एडजेसेंट वारो ई फॉर्म ठहंदो आहे। कीअं? यानी अहिड़ियूं ॿ एंगल्स जिन खे जोड़ कयूं त उनजो जेको जोड़ हुजे उहो 90 बीहे। हाणे तव्हांखे मां सम्झायां थो, ॾिसो अगरि मां हिकिड़ी लेट सपोज राइट एंगल ठाहियां थो, ठीकु, उन जे विच में हिकिड़ी एंगल ठाहियां थो लेट सपोज 60 जी, ठीकु आहे, ॿी एंगल ठाहियां थो 30 जी। हाणे माप खां बग़ैर आहे, फ़िलहाल असां सम्झण जी कोशिशि कयूं था। हाणे ॾिसो अहिड़ियूं ॿ एंगल्स जिन खे जोड़ कयो त उनजो जवाबु छा बीहे, 90 बीहे। अहिड़ी एंगल खे असां कॉम्प्लीमेंट्री एंगल चवंदा आहियूं, ठीकु आहे। कहिड़ी एंगल? यानी ॿ एंगल्स हुजनि ऐं ॾिसो एडजेसेंट वारी फैमिली थी हिते हलेव। तव्हां ॾिसंदो न एडजेसेंट में छा हुयो, हिकिड़ी आर्म कॉमन हुई न। हाणे जेका असां कॉम्प्लीमेंट में पढ़ूं था, ॾिसो शिकिल कंहिंजी आहे, एडजेसेंट जी आहे, त असां ईअं सम्झो त एडजेसेंट सम्झी इन करे हुईसीं त जीअं असां हिन कॉम्प्लीमेंट्री ऐं फर्दर असां शयुनि खे सम्झण में असांखे मदद ॾे त हीअ उनजो ई सम्झो त हिकिड़ी फोटो कॉपी आहे। सो हिन जी डेफिनेशन छा आहे, सिर्फ़ु उहा ज़हन में रखणी आहे त अहिड़ियूं ॿ एंगल्स जिन खे जोड़ कयूं त जवाबु 90 अचे, उनखे असां कॉम्प्लीमेंट्री चवंदा आहियूं। हाणे हिन जो सवाल कीअं मिलंदो असांखे? सवाल ईअं मिलंदो, तव्हांखे चऊं था, हाली फ़िलहाल असां प्रैक्टिकल नथा वञूं, ॻाल्हियूं था कयूं कहिड़ियूं। अगरि हिकिड़ी एंगल 40 जी आहे, ॿुधायो त 40 जी कॉम्प्लीमेंट्री एंगल घणी थींदी? छा सवाल आयो? अगरि हिकिड़ी एंगल तव्हांखे मिले थी 40 जी, ठीकु आहे, हिकिड़ी एंगल मिले थी असांखे, उहा मिले थी 40 जी, ठीकु आहे, ऐं इन जी ॿुधाइणी कॉम्प्लीमेंट्री आहे, त मां पहिरियों त राइट ठाहे छॾींदुमि, ठीकु आहे न। राइट ठाहींदुमि, छो ठाहींदुमि त मूंखे ख़बर आहे त कॉम्प्लीमेंट्री एंगल जे अंदरि ज़िक्री हुनजो हलंदो आहे त जोड़ थियनि त
तव्हां जवाबु 90 अचे। पोइ छा कंदासीं, उन 90 मां उन 40 खे कट कंदासीं त जवाबु मिलंदो 50। यानी हिन जी जेका कॉम्प्लीमेंट्री एंगल थींदी उहा थींदी 50 जी। जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं असांजी 90 कंप्लीट थी वेंदी। हिन जो सवाल हिन अंदाज़ में ईंदो आहे, चए थो जेकॾहिं कॉम्प्लीमेंट्री एंगल जे अंदरि हिकिड़ी एंगल तव्हांखे मिले थी 50 जी, ॿुधायो त इन 50 जी बि कॉम्प्लीमेंट्री एंगल कहिड़ी थींदी। त तव्हांखे जस्ट उन 90 मां उहो कट करिणो आहे, त बाक़ी जेको जवाबु बचंदो उहा एंगल ते ठाहे पूरी कंदव, तव्हां जवाबु तव्हांखे मिली वेंदो। सो इन खे असां चवंदासीं कॉम्प्लीमेंट्री जी डेफिनेशन। जीअं हाणे तव्हांजे साम्हूं बि आहे, चए थो इन फिगर 60 डिग्री एंड 30 डिग्री आर टू कॉम्प्लीमेंट्री एंगल्स। यानी इन तस्वीर में ॾिनल ॿई एंगल्स कंहिंजो मिसाल आहिनि कॉम्प्लीमेंट्री जो। छाजे करे त हिकिड़ी 30 जी आहे, हिकिड़ी 60 जी आहे। यानी इन ॿिन्ही खे जोड़ था कयूं त जवाबु छा थो मिले 90 डिग्री। सो असां हिनखे कीअं लिखंदासीं, एम सिंबल ऑफ एंगल ABC प्लस एम सिंबल ऑफ एंगल CBD। इन्हनि ॿिन्ही खे असां चवंदासीं कॉम्प्लीमेंट्री एंगल। हाणे हिकिड़ो मिसाल खणूं था त हिकिड़ी असांखे जेका सिंबल मिलियल आहे यानी एम सिंबल आहे एंगल जी, हुन में आहे BCD इज़ 65 डिग्री। देन मेजर ऑफ इट्स कॉम्प्लीमेंट्री एंगल जी सिंबल ACD विल बी। यानी ॾिसो असांखे इते कंडीशन में मिले थी त हिकिड़ी एंगल अगरि तव्हांखे 65 मिलियल आहे, इन जी कॉम्प्लीमेंट्री एंगल छा थींदी, यानी असांखे नाला बि ॾिना अथऊं ऐं हिकिड़ी एंगल जो हुन में जेको आहे ज़िक्र बि थियल आहे। पोइ असां छा कंदासीं, इन जी बक़ाया जेका एंगल थींदी उहा थींदी 25। असां हिन जवाबु लिखंदासीं 25। उहा 25 कीअं ख़बर पवंदी, जॾहिं असां हिन 65 खे 90 मां कट कंदासीं त असां हुन शेप में सिर्फ़ु लिखंदासीं त फलाणी एंगल यानी असांखे 25 डिग्री जी मिलंदी। हाणे असांखे नेक्स्ट एग्ज़ाम्पल मिले थो हिकिड़ो मिसाल, हिकिड़ो असांखे चए थो ॻोल्हियो ऐं कंस्ट्रक्ट कयो। हिकिड़ी फिगर ॾिनी अथई असांखे जंहिंमें 44 डिग्री असांखे मिलियल आहे, ठीकु आहे। हाणे असांखे चवे थो त ॿी इन जी कॉम्प्लीमेंट्री एंगल जी माप घणी थींदी। हाणे असां छा कंदासीं, सिंपली इन जे अंदरि 90 मां 44 कंदासीं कट। जॾहिं 90 मां 44 कट कंदासीं त जवाबु मिलंदो असांखे 46। त मतिलबु छा थियो त 44 जी जेका कॉम्प्लीमेंट्री एंगल आहे उहा आहे असां वटि 46 जी। जॾहिं इहा लिखंदासीं त सम्झो असां हिन जी जेका कॉम्प्लीमेंट जो जेको असूल हुयो त कॉम्प्लीमेंट्री एंगल्स ड्रा कयो या ॿुधायो, असां ईअं मतिलबु हिन खे फाइंड कंदासीं। सो हिन वीडियो लेक्चर जे अंदरि असां एडजेसेंट खे ऐं उन सां गॾु कॉम्प्लीमेंट्री एंगल खे सम्झोसीं। उमेदु आहे त हीअ क्लास तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं नेक्स्ट क्लास में। तेसिताईं घर जो सिंधी ताट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।